अल्लाह करीब मिनल मुहसिनीन। चईता मुझी रहमत मुझन प्यार न बानन जे जो आ अब के जे वेजो दादा चो के जे वेजो ओ साईं भला को खोले त बुधाए केड़ा बानो प्यारा थी ई हर को दावेदारा मां चयो मां प्यारो हिन मौलाना चयो मां प्यारो हिन चयो मां प्यारो साईं भला को केड़ा प्यारा थी जे तो अल्लज़ीना यज़कुरून अल्लाह क़यामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफ़क्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़ रब्बना मा ख़लक़ता हाज़ा बातिला सुब्हानक फ़क़िना अज़ाबन नार। मिठो कुरान अल्लाह रब तो जवे बानाओ जम या बानियो एने तक चवे पोरा हो जम या नौजवान वे अमीर हो जम या गरीब हो जम के उए मां के दादा प्यारा तो साईं केड़ा चाहिए के उठे वेठे पर जे के पासीन ते बीच सुते भी मां अल्लाह के ना याद कर सुभान अल्लाह याद के कजी अल्लाह के अरे यार मुबारक उन ज़बानन के बीबी जिन ज़बानन थे अल्लाह जो जिक्र जारिया पखी इनी ज़बान सा लादियूं लवंदा वतन गऊं मेऊं रिठा बकरियूं इनी ज़बान सा बेकंदियूं ऐं रबंदियूं वतन मुबारक उन ज़बानन के आ इन ज़बानन सा चो रब जो मिठो नालो खयो वेंदो आ। फ़ज़कुरूनी फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। मां के याद कयो तमा तां के याद क्या ओ बनो अकेला याद क्यों मां भी अकेलो याद क्या तामारन में वही मां के याद क्यों मां तहां के रहमत जे फरिश्तन में याद क्या ओ बनो तां मां के फर्श ते याद क्यों मां तहां सां इन सच्चे कुरान मजीद में वायदो तो क्या मां रब तां के अर्श ते याद करणो फरमाइंदो मां तो याद लिखे कजी दवाए लिखल का थे या कुरान में कुरान तरी तो जया अय्युहल्लज़ीना या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। ओ ईमान वारो अचो इनी ज़बान सां घणी में घणो याद क्यों तम अकेले अल्लाह के याद क्यों शिमला जे याद क्यों कोडी दे छा अमीर कने नवाब कने सरदार बनाईने भोतार बनाईने दीदे छा तीता गाती न क्यों जेको मां खाऊं घोड़ा दावे लो मारब उआ मजदूरी तवा जे हवाले कंदो वेंदुस सुभान अल्लाह। शिमला को खोले तब बुधाए शादी देन
अजो कखन ते काते पलाल ते वेणु कबूलियो तऊं पर तुझे कुरान मजीद जी का मना छडणो कबूल न कई तऊं सही भला पो छाड़ी देन के चई गणती लॻियो वो अमीर जी मजदूरी करे वो नवाब जी मजदूरी करे वो सरदार जी मजदूरी करे वो भोटार जी मजदूरी करे एक मजदूरी जो अजर अमीर वटो मिले एक मजदूरी जो मुआवजो नवाब नहीं सरदार वटो मिले रब तो चेता मुझे कुरान मजीद जे मजदूरी जे लाए कढ जाओ इन जी मजदूरी जे मां खुद खुदा पान दींदो माव सुभान अल्लाह सही शादी नहीं इन्हनि खे खटा न मिलियूं मिलियूं तो खटा न सही रिलियूं न मिलियनि बिस्तरा विछाड़ा न मिलियनि के कखन ते काह ते वेठा आहिनि के पलाल ते के वीचारा मिट्टीअ ते वेठा आहिनि चवनि था मिट्टी कपिड़नि खे लॻे कपिड़ा मेरा थियनि परवाह कोन्हे इहे कपिड़ा त ठहियो पर जान बि हिन दिल पर क़ुरान तो कुर्बानी कुर्बान आहे हिन खे जीअं बि याद तॾहिं तो जमात तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तत्तऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम गणती लॻियो माखाओं के का हिन जे सदके मजदूरी घुरंदा वेंदो मारब उहा मजदूरी हवाले कंदो माव चई भला बोडी ते छा हीअ क़यामत जे ॾींहुं सॾ पियो कंदो माना ओरे आ हेॾे ओरे आ उहो ज़मानो तुंहिंजो मूंखे यादि आहे पंदड़ा कयई बुखां काटियई उञा काटियई कखन ते वेठे काह ते पलाल ते मिट्टीअ ते वेणु कबूली आना मुंहिंजे कुरान जी दामन न छॾी आई अॼु वेझो अचो मुतरकीन अला फुरुशिन बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह ये देता बाणा ये दिया ए मां पट जा विछाणा तुझे लाए विछराया तम आत पट जा बिस्तरा हवाले क्या सही मला को पट जा बिस्तरा मिलंदा ॿियो छाजी में ॿियो त सभु कुझु ॾींदो माव हूरुम मक़सूरातुन फिल ख़ियाम फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सभु कुझु ॾींदो माव हयादार हूरनि जो घोट भी बणाईंदो माव जेके मां तव्हांजे लाइ इहे खेमनि में बंदि करे आहियो त जीअं दुनिया जो मोती सिप में बंदि हूंदो आहे उन हूरनि जो घोट बणाईंदो माव सही भला पोइ जेके हूरानी ने रंग जूं हसीनूं न्यूं कि न कारणियूं ऐं कोजड़ियूं न्यूं जे तो कहिड़ियूं था ॻाल्हियूं कयो फीहिन काज़रात तरफ़ लम यतमिसुहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह ये अक्षर ये पैगंबर ने जी दुनिया में लालऊं मोती पिया बरंदा आहिनि जंहिंखे न के जिन्नात लातो न इंसान यानी कुंवारियूं हूंदियूं
त बनाइनो मां अगे तो जे ओ जिन्नो इंसान ओ पांजे पालना हार रब जे केड़न नेमत में इनकार कंदो सही भला पो हयादार पूरन जो घोट त बनाइनी बियो छादी नहीं जे बियो तमा सब कुछ नीनो मां मिठे नाले वारे मिठे मोहम्मद करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार त करइनो मां हुजूर जो भाकुर त नसीब कनो मां हुजूर जे नबूवत जे थन मुबारकन सा सोन जे गिलासन में रोज़े कोसर जो जाम त पियारी नो मां बियो त सब कुछ ॾिनो मां पर इन कुरान मजीद जे सदके रूबरू मां रब पंहिंजे ज़ात जो दीदार भी करइंदो मां नारे तकबीर शाने कुरान अज़मत कुरान शाने मुस्तफा नारे तकबीर बुधो दुनिया वारो जे रब जे ज़ात जो दीदार नसीब थे यो खपे छा ऐलान थीनो नाज़िरतुल इला रब्बिहा नाज़िर बना ओरिया अजो वयूं तुझे इंतजार जूं घड़ियूं पूरियूं थी अजो वया तुझे दुखन वारा वक्त ही पूरा थी अजो वेझो अचो मां रब पंहिंजा 70,000 नूरानियत जा पर्दा एॾे होॾे करे अॼु रूबरू मां पंहिंजे साथ जो दीदार कराए उमिरि जा दुख ई मां रब्बुल में लाए छॾियाई सुभान अल्लाह साईं दरी मुसाफ़ सुभान हुते कलीमुल्लाह इलाज पियो करे तू रोए जेको रब अरनी मूसा अलैहि सलाम इलाज पियो करे और रब अरनी सैयाने गलाइण में मज़ो पर मेहरबानी कर दीदार भी कराए ज़ियारत भी क्या गलाया भी मथो ऐलान थियो काल लन तरानी ओ मूसा उहे अखियूं भी ये के मुझे ज़ात जो दीदार कर सही मेहरबानी कर दीदार कराए इंसानो जबल दे नजर कर मां 70,000 नूरानियत जा पर्दा एडे ओडे कराए अज सुईया जे पाखोड़े जेतरी नूरानियत जी तजल्ली जबल ते तो चलाया जे जबलू सुईया जे पाखोड़े जेतरी नूरानियत जो ताब बर्दाश्त करे हो तू भी दीदार करनी कुरान तो जे फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल ये रब्बिया जबल ते नूरानियत जी सुईया जे पाखोड़े जेतरी नरड़ी उछलाई सजो जबल सड़ी खाक थियो फखर मूसा साइका मूसा अलैहि सलाम किरी पियो बेहोश बन गयो होश आयो रब जो कलीम दे त खबर दीदार कने जे मुजी भेणी कोनी तो दुनिया मारो जाते मूसा कलीमुल्लाह ज़ियारत न करे सको उते उम्मत मुहम्मद जो शान जो रब कुरान मजीद जे करे रूबरू जन्नत के पांजो दीदार नसीब कंदो अल्लाह अचो इन दे अचो एने मारे तक ए सादड़ो कपड़ो एने तक ए सादड़ो कपड़ो कोट सुल्तान जी बाजार में वठ 50 रुपए वाल 60 रुपए 70 रुपए में मिलंदो अरे कपड़ा तब्या भी खा हे भी कपड़ो हे भी कपड़ो हे भी कपड़ो हे भी कपड़ो कपड़ा तब्या भी खा और इन कपड़े ते चुमी न दी भी इन ते चुमी न दी भी इन ते चुमी न दी भी इन के चुमी न दी भी अरे यार सादे लटे इश्क क्यों आ कुरान सा सादे लटे मोहब्बत कया कुरान सा सादे लटे ठाकुर पातो आ कुरान सा मां खड़ा हजरत मौलाना साईं सैयद हबीबुल्लाह शाह साहब खड़ियो हजरत मौलाना साईं सुबगतुल्लाह जोगी साहब वो खड़ी हजरत मौलाना साईं ताहिर
खड़े हजरत मौलाना सही इस्लाम दीन साहब खड़े मौलाना साईं धनी बख्श साहब खड़े केर भी खड़े जेको कुरान मजीद खड़नो अवल सादे लटे के चुम्मियों पे चुम्मनो तेरी माना सादे लटे इश्क क्यों आ कुरान सा चुम्मिन जे लायक बनो ओ जे अमीर गरीब ओरे नौजवान नंगड़े बदड़े कुरान सा इश्क क्यों समूरा जाओ इत्ते भी इज्जत वारो कब्र में भी इज्जत वारो क़यामत जे दियो रब जे अर्श अज़ीम जी शाम जे तो सुरखरू बणी बियलो रब जे ज़ात जो लाम नसीब थी न चो खिलंदे जन्नत में रवानो थी वेंदो नारे तकबीर शाने कुरान अज़मते कुरान बरकते कुरान नारे तकबीर बड़ी त मौलाना चांदे साईं रहमतुल्लाह अलैह चयो आ जे हिन कुरान सां रखो तू यारी त तोखे दिए दिलदारी जे जांदो सच तो चवे और रब जाने हे कुरान तो बिश्ते उमाने अचो इज्जत खपेव इज्जत न कुरान पाक में आ अजमत खपेव अजमत न कुरान पाक में आ विलायत खपेव विलायत न कुरान पाक में आ करामत खपेव हेरे तक करामत न कुरान पाक में आ पर जे रब जी जन्नत खपेव तो रब जी जन्नत न कुरान मजीद ते अमल करण में रखियल सुभान अल्लाह केड़ी शे कुरान में कोई बेशक जो हिन जी दामन के छडियो थी तनी तो चयो नज़लना शुरू यहां से थी वनज़लना अलैकल किताब हेरे तक यो अल्लाह जे फज़ल सां असा जा मुमताज आलम दीन आशिक़ कुरान हज़रत मौलाना सही सिबगतुल्लाह जोगी साहब उहे भी पोताइन मिठी ज़बान सां मिठो कुरान पढ़ंदा समूरा जो त रब जी रहमत जो वड फुड़ो मीओ सी पवंदो अल्लाह अकबर अज तव्हांजा कल्ब कुरान मजीद जे रहमत जे पाणीअ सां धोपी पोपी कुरान खां पाक थी वेंदा वनज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शैइन वहुदन व रहमतन व बुशरा लिल मुस्लिमीन सुभान अल्लाह फरमाई सोना असदु किताब यानी कुरान पाक नाज़िल ता क्यों हे मामूली किताब तनाई हे वो किताब साईं केड़ो चई बयानल लिकुल्लि शै ओ जेको क़यामत ताणी अचण वारे हर मसइले के खोले खोले बयान करण वारो किताब मुझो कुरान पाक अगे तो चए बहु हिदायत खपेव हिदायत मुझे कुरान पाक में आ रहमत रहमत खपेव रहमत मुझे कुरान पाक में आ व बुशरा लिल मुस्लिमीन रब तो चवे वो किताब जेको मञण वारन मुसलमानन के जन्नत जी खुशखबरी ॾियण वारो किताब जे मुंहिंजो कुरान पाक अबा हिदायत के में हुदल लिन्नास अल्लाह रब तो चए हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान सुभान अल्लाह पूरे इंसान जे लाइ हिदायत जो सामान बणजी आयो आ त कुरान पाक बणजी आयो आ तॾहिं त हज़रत मौलाना सही चांदे साईं रहमतुल्लाह अलैह चयो जे तो जुमा जुमा वरत तो जा ए कुरान
सितारा अचो अज हिदायत जो सामान तव्हां वटि आयो आहे क़ुरान पाक आयो आहे ॿुधो दुनिया वारो जिन क़ुरान जी दामन वठी हिदायत जा दर खुली आहे ये हिदायत ॼण ते आयो सोएब रूम खां आयो क़ुरान मजीद खे गले लाए ठाकुर पातई हिदायत जा दर खुली आहे पर ॿुधो क़ुरान मजीद अबू जहल भी ॿुधो अबू बकर सिद्दीक़ साईं भी ॿुधो क़ुरान पाक अबू जहल भी नबूवत जी ज़बान मुबारक मां ॿुधो सोने अबू बकर सिद्दीक़ भी नबूवत जी ज़बान मुबारक मां क़ुरान पाक ॿुधो अबू जहल तकब्बुर सां वॾाईअ सां पे ॿुधो सिद्दीक़ अदब जा गोॾा भॼी पे ॿुधो जॾहिं क़ुरान पाक पढ़जे पियो अबू जहल गोड़ पियो करे शोर पियो करे मथो ऐलान थियो ओ अबू जहल ज़ालिम ये तूं बेपरवाह मां भी बेपरवाह मुंहिंजो क़ुरान भी बेपरवाह अलुचा मत ताणी मां सिद्दीक़नि जो सरदार बणायो माए सोनो सिद्दीक़ क़ुरान पियो ॿुधे रो पियो मथो ऐलान थियो सोना अबू बकर ये क़ुरान खे अदब सां ॿुधो थी मां क़यामत ताणी सिद्दीक़नि जो सरदार बणायो माए हयातीअ में हुज़ूर सां गॾु रहियो माए वफ़ात खां पोइ बि क़यामत ताणी हुज़ूर सां मां रब मज़ार में गॾु सुम्हारींदो माए हिदायत जो सामान क़ुरान हिन खे जीअ में ॼाणींदो तो असांखे घर वेठे मिलियो आहे क़द्र कोन्हे हिन जो क़द्र पुछणो थी मुंहिंजे हुज़ूर जे सहाबा खां पुछो जो बिलाल जे गिचीअ में रसो ॿधो पियो हो काफ़रनि जा ॿार गिलींदा पिया वतन पुठी लहू लहाब सीने ते लेटाए गीलियऊं सीनो मुबारक लहू लहाब हज़रत बिलाल साईं बेहोश बणिजी वियो नंढा ॿार टंगी थी छॾे हलिया विया होश आयो अबू जहल मथो बीठो ॾे त ख़बर छाती मर्दी बिलाल चए पियो छो चढ़ियो थियो आहे बिलाल हयाती कुर्बान कंदो न कलमो छॾींदो न रहमत वारे क़ुरान जी दामन ई छॾींदो सुभान अल्लाह सहाबा खे दुख मिलियई क़ुरान मजीद जे करे अमार साईं खे दाननि जे मच ते लेटायो हिन क़ुरान मजीद जे करे दाननि जे मच ते सुम्हारे सीने मुबारक ते गरो पत्थर रखियो पुठी मुबारक जी चमड़ी मुबारक रिझी वई खून मुबारक पे वरो दाननि जो मच विसामियो अबू जहल खे काफ़र पिया चवनि अमार जी रद थी वई दाननि जो मच विसामियो हिकिड़े ॿारो कयो ॿियो दाननि जो मच तयारु कयो ईअं ॻाढ़ा अङर परंदे नज़र पिया अचनि दाननि जो मच तयारु थी वियो आंखों वठी चई उथी अमार छाती मर्ज़ी या दाननि जे मच ते लेटणो क़बूल कर या कलमे क़ुरान मजीद जी दामन छॾणो क़बूल कर मुस्कुराए पियो चए ओ अबू जहल छो चढ़ियो थियो आहे ज़ालिम तुंहिंजे अखियुनि सां इहो दाननि जो मच थो नज़र अचे पर मां अमार जे अखियुनि मुबारकनि सां ईअं पियो नज़र अचे ॼणो गुलाब जे गुलनि जी सेज विछाई पई आहे दाननि जे मच ते लेटण में न कलमो छॾींदो न क़ुरान मजीद जी दामन ई छॾींदो अरे अल्लाह वारे चयो जदो ऐ कुरान अफसोस जो अब तेरे चाहने वाले न रहे जिसका तू चांद था वो अब सितारे ही न रहे तो असांखे घर वेठे मिलियो आहे क़द्र कोन्हे घरनि में क़ुरान मजीद मज़लूम आहे ओताकुन में दुकाननि में बेदुकनि में कचरनि में क़ुरान मजीद पियो आहे अरे रोज़ानो रोज़ नए पंहिंजे गुलाब जे गुलनि जो हार क़ुरान मजीद खे दुकाननि में पिया पाराइनि पाण त पंहिंजी जाइ ते पर को छॾे रखण जे लाइ बि तयारु कोन्हे वञूं घरनि में
अम्मा जानी घर के बुआरी थी दे तज़म कुरान मजीद ते थी पई पहण त ठयो पर को छडे रखण जे ला भी तैयार कोने सोनो अमार पे चरियो नथी अरे चंद मिंटन जे लोडे जो जहाना विश्व मिलंदो ही दुखन साए सुखन में त जन्नत न मिलंदी तनी रब करीम कुरान करीम में ऐलान कयो फरमाए आसिबन्नास अय्युतरकू अय्यकूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून सुभान अल्लाह चाहता खुमान क्यों कलमो पढ़ियो जन्नत मिलंदी कहीं ना ये जन्नत न दीनो माव आजमाई दो माव इम्तिहान वठदो माव वला नबलुमन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिर साबिरीन आजमाई दो माव कदे वतन खसे आजमाया कदे बच्चा खसे आजमाया कदे मेवा खसे आजमाया सब्र ता क्यों बदले में जन्नत जो मारियो मां रब हवाले क्याव तो दुनिया वारो अमारो सोनो तान के मच्चते जो पियो आई कावर अबू जहल बेईमान के चई वञो अमार जे अम्मा के वठी अचो 70 वरिया जी अम्मा बीबी सुमैया साण लठ ते पे आई अबू जहल चयो ओ माई सुमैया चई जी एदे तमर कर ए तान के मच्चते केर ले जो पियो वाह अम्मा तू जो ईमान अम्मा नजर करे ए तनो जे जिगर जो टुकड़ो अम्मार तान के मच्चते ले जो पियो ओ माई सुमैया रोक पुत्र के रोक जवानी जे मगी में अची हुजूर ते कलमा तो पढ़ी अम्मा में जो आई घर में रही एदे मारे तक ये प्यार जा थड़ा चेहरे ते घुमाए जे पुत्र अम्मार जी अम्मा जे पुत्र चंद मिनटन जे कुरान रुत क्या दरिया